दोस्तों उम्मीद है तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। अॼु असां वरी हिकिड़े ॿिए टॉपिक सां गॾु आया आहियूं हिते। माना असां टॉपिक खणी आया आहियूं। टॉपिक असां खणी आया आहियूं अॼु। हिकु टॉपिक इहो आहे त असांजी माना न्यू एडमिशन वारनि खे एडवाइस आहे त उहे जेके प्लेनिंग कंदा त फर्स्ट सेमेस्टर खां वठी असां फर्स्ट डे खां वठी पढ़ंदा ईंदासीं त उन लाइ असांखे इहा एडवाइस आहे। जॾहिं असां नई में एडमिशन हिते वरितीसीं त असां बि इहो सोचियोसीं। सेमेस्टर हिकिड़ो आयो उहो मिस थी वियो, असां न पढ़ियोसीं, आख़िरी रातियुनि में पढ़ियोसीं। वरी जॾहिं ॿियो सेमेस्टर जॾहिं असांजो आयो त उन में वरी असां प्लानिंग कईसीं त हाणे दादा पेपरनि जो प्रेशर थी वियो आहे, हींअर असांखे दॿ नथा झले सघूं, इन जे करे अॻियो सेमेस्टर ईंदो शुरू खां पढ़ंदासीं, पहिरें ॾींहं खां वठी पढ़ंदासीं। हाणे साईं वरी ॿियो सेमेस्टर शुरू थियो, उन में बि ईअं ई माना सुभाणे पढ़ंदासीं, सुभाणे खां शुरू कंदासीं। परीं खां हीउ वठो हूंदो, मुंहिंजो रूममेट हूंदो, मां हुनखे चवंदो दादा सुभाणे खां शुरू कंदासीं, हा सुभाणे खां शुरू कंदा, या सुभाणे नेठि वरी ॿियो सेमेस्टर अची वियो चोथों। ईअं कंदे 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 फाइनल ईयर ताईं पहुतासीं। फाइनल ईयर जे जॾहिं असांजो 8हों सेमेस्टर स्टार्ट थियो, हाणे दोस्त खे चयमि, मां चयोमांसि दादा ॾिस हाणे घणो थियो, हींअर आख़िरी सेमेस्टर आहे, प्रेशर आहे, रिसर्च आहे, फलाणा हीरा, असांखे फर्स्ट डे खां पढ़ंदासीं। वरी साईं प्लेनिंग कईसीं। हाणे प्लेनिंग त कयूं था, प्लेनिंग जी ॾिसो न नोयत कहिड़ी नोयत फेल थी, इहा नोयत बसि तव्हां सो असां जॾहिं 8हों सेमेस्टर स्टार्ट थियो त उन में बि असां इहो ई चयोसीं त बाबा असां पढ़ंदासीं, महिनत कंदासीं, पहिरें सेमेस्टर खां पढ़ंदासीं, फर्स्ट डे खां वठी पढ़ंदासीं। लेकिन हाणे पुछो पेपरनि वारी रातियूं थियूं अचनि, वरी असांखे ॾुख थो थिए ॾाढो, न पढ़ियासीं। वरी उस्ताद वरी छा थियो जो उस्ताद मूंखे उन ॾींहुं राति फ़ोन करे चयो, चई दादा हींअर पेपर में एतिरी पढ़ाई नथी थिए, एतिरा टॉपिक असांखे ज़हन में ई नथा थियनि, अॻियो सेमेस्टर ईंदो त उन में वरी नसे पढ़ंदासीं। मां चयोमांसि मार पोइ हींअर त पास आउट थियण थियो, हींअर कहिड़ो फ़ाइदो, पास आउट थींदासीं त तॾहिं थोरो पढ़ंदासीं त अॻिते वेंदासीं न दादा। उहो पेपर वारी राति जॾहिं टेस्ट ईंदी न उन राति पढ़ंदासीं लॻे थो। सो असांजो ॻाल्हि जी वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे नौजवाननि खे पैगाम ॾियूं त पेपर वारी राति तव्हांजी इहो जेको इहो शंट हणंदा ड्राड़ू हणंदा न, इहे महिरबानी करे न हणंदा कयो। सुभाणे वरी जॾहिं असां माना हालात असांजा अहिड़ा लॻा पिया आहिनि हिरियल उन सिस्टम जे हिसाब सां, जो सुभाणे CS जो एग्ज़ाम ॾियणु वेंदासीं त उन जी तयारी कोन कंदासीं, डायरेक्ट पेपर वारी राति तयारी करे वञी CS जे पेपर में अपेयर थींदासीं। अहिड़ा आदि थी ईंदो बाबा, शुरू खां पढ़ो, शुरू खां वठी पढ़ो, पहिरें ॾींहं खां वठी पढ़ो, ड्राड़ू न हणो। सो बाबा इहा प्लेनिंग तव्हांजी फेल आहे। असां सम्झूं था त इहे प्लेनिंगूं नाकाम रहियूं आहिनि, जीअं इंडिया जूं साज़िशूं कश्मीर जे ख़िलाफ़ नाकाम रहियूं आहिनि, इहे तव्हांजूं प्लेनिंगूं तबाह अथव, नाकाम रहियूं आहिनि। जीअं असांजे मुस्लमाननि मुल्क जूं इसराइल खे फ़लस्तीन मां कढण में नाकाम रहियूं आहिनि, ईअं तव्हांजूं प्लेनिंगूं नाकाम रहंदियूं अगरि जे तव्हां अमली कमु न कंदो। नाकाम जा नाकाम आहिनि दादा, हीअ एग्ज़ाम्पल ॿई वेठा आहिनि तव्हांजे साम्हूं। हा सुधरो कुझु निभाग चंडरा हो के भेणा, चंडरा न थियो, इल्मु पिंगे खां वठी क़बर ताईं इल्मु पिरायो। माना हू छा था चवनि यार, इहो इंग्लिश में न, पहिरीं सिंधी में चवंदा न, इहो पिंगे खां क़बर ताईं इल्मु पिरायो, मतिलबु इंग्लिश में त इहो फ्रॉम बेड टू द ग्रेव नीड study hard and focus on your dreams, you will be succeed tomorrow. Okay, you will be succeed on tomorrow, grave on your door and success on your foot. Grave on your door and success in मतलब your foot. मौत तुम्हारे कदमों के नीचे और सक्सेस तुम्हारे कदमों के आगे, सक्सेस तुम्हारे कदमों के पीछे, सक्सेस तुम्हारे कदमों के पीछे और ग्रेव तुम्हारे कदमों के आगे, बस इहो चओ, नज़रों के आगे बस इहो आहे। सो प्लेनिंग न कंदा कयो, अमली कमु करे ॾेखारियो, ड्राड़ू न हणो, ड्राड़ू फूकूं न हणो, इहे नांग हणंदा, जीअं नांग न थियो इंसान थियो, कनि था माउ पीउ उन्हनि जो सजायो कयो। हरबुर छो था ईअं पैसो ध्यानु कयो, भणाओ था पढ़ण लाइ माउ पीउ तव्हांखे ख़र्च ॾे त ईअं ध्यानु पता कयो। असांखे सिखो, असां बि त आहियूं, पाण महिनत कंदा आहियूं वॾा, पहिरें सेमेस्टर खां वठी कहिड़ी महिनत कई आहे, अॼु जो कमु पाण सुभाणे ते छॾियो आहे, रोज़ कई त आहे न महिनत, हल इहो बि त हिकिड़ी महिनत आहे न, अॼु जो कमु सुभाणे ते छॾियो। हा बसि महिनत कयो, सुधरो कुझु, हर भरी इहो ड्रामा न कयो, कमु करे ॾेखारियो, बसि इहो चवणो असांजो।